नंढनि नंढनि ॻोठनि में जदीद हथियारनि जी रसाई पुलिस खाते जे कारकर्दगीअ ते अमन अमान जे बहालीअ खां पोइ हिकु ॿियो वॾो सुवाल उथारे थी। दानिश्वरनि ऐं अवाम दोस्त सियासतदाननि जो इहो बि ख़्यालु आहे त हथियारनि जी समगलिंग ऐं वापार में बि कंहिं न कंहिं तरह सां अवाम दोस्त पुलिस अमलदारनि जो हथु आहे। झेड़नि जे वधण जो हिकु वॾो सबबु कानून जो ढिलो हुजणु ऐं महांगो हुअणु पिणु आहे। जॾहिं पुलिस बर वक़्तु कार्रवाई नथी करे, ॾोहारियुनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं जॾहिं वकीलनि जूं ॻाटरे टोड़ फियूं मज़लूमनि जे पहुच खां मथे थी वञनि थियूं, तॾहिं माण्हू कानून जो दरवाज़ो खड़काइण बजाए सिधी तरह पाण पंहिंजो रस्तो वठनि था ऐं झेड़े ज़रिए पंहिंजो बदिलो वठी ऐं पंहिंजे पर में इंसाफ़ तलब कनि था। झेड़नि जे वधण जो हिकु ॿियो वॾो सबबु तइलीम जो न हुजणु पिणु आहे। सिंध शायदि दुनिया जे उन्हनि बदनसीब ख़ितनि में शुमार थिए थी जिते तइलीम जी शरह वधण बजाए ॾींहों ॾींहुं घटिजी रही आहे। वधंदड़ ऐं बहितर तइलीम माण्हू में माणपे वारी सोच ऐं रविश खे बहितर बनाए थी ऐं इंसान खे इंसान बनाइण लाइ बुनियादु फ़राहम करे थी, पर जेकॾहिं तइलीम ई पोइते पियल हूंदी त यकीननि उहो समाज बि पोयां पे रखंदो। झेड़नि जे घणनि सबबनि मां हिकु नंढो सबबु ग़ुर्बत जो वधणु पिणु आहे। गॾियल क़ौमुनि जे इदारे खां वठी सॼी दुनिया जा इक़्तिसादी माहिर बि इन राय जा आहिनि त ग़ुर्बत माण्हूअ जे मिज़ाज में चिड़ ऐं बेज़ारी पैदा करे थी, जंहिं सबबु माण्हू झेड़ो करण ते लही अचे थो। साॻिए रीति झेड़नि जे घणनि कारणनि मां हिकु कारण हद खां वधीक गर्मी पिणु आहे। इहा ॻाल्हि सर्वे ऐं रिकॉर्ड मां पिणु ज़ाहिर थी आहे त सर्दीअ जे भेट में गर्मीअ जे मौसम में झेड़ा वधीक थियनि था। उतर सिंध जी टिचकाईंदड़ गर्मीअ में जॾहिं सॼो ॾींहुं बिजली बंदि रहे थी, तॾहिं उहा बि माण्हुनि में चिड़ ऐं बेज़ारी पैदा करे थी, जंहिं सबबु माण्हू थोरियुनि ऐं नंढियुनि ॻाल्हियुनि तां झेड़नि ते लही अचनि था। पर इन्हनि समूरनि सबबनि खां सवाइ सिंध में झेड़नि जो सभ खां वॾो कारण पुलिस ते वॾेरनि जो कब्ज़ो आहे। सिंध में जॾहिं नज़र फेराइजे थी ऐं ख़ासि करे जॾहिं अमन अमान जी सूरत हाल ते नज़र विझे थी, तॾहिं किथे नज़र ई नथो अचे त हिन सूबे में का हुकूमत बि आहे ऐं उन जी का हुक्मरानी पिणु आहे। सिंध में त सरकार ऐं उन जे इदारनि जो कार वहिंवार ईअं थो हले ॼण त रियासत जा इदारा जमूद जो शिकार थी विया आहिनि ऐं हुक्मरानीअ जो को बि नालो ऐं निशान न बचियो आहे। अंग्रेज़नि जे दौर में जॾहिं सिंध में तइलीम बि न हुई ऐं तरक़ी बि न हुई, रस्ता बि न हुआ, सुवारियूं बि न हुयूं, वॾा शहर बि न हुआ ऐं शऊर बि न हो, न का बिजली हुई न का फ़ोन हुई, तॾहिं बि माण्हू ॾोह करण खां कीॿाईंदा हुआ। क़तलु त को सालनि खां पोइ ॿुधिबो हो ऐं जेकॾहिं को क़तलु कंदो बि हो त उहो यकीननि जनम टीप खाई, वार अछा कराए, मुहांडरा मटाए वापसि पहुचंदो हो या फाहीअ चढ़ी वेंदो हो। उहे सरदार, उहे कबीला, इहे कारीकारीअ जूं रस्मूं, इहे नाव कुठियूं, नंगई दंगनियूं गैरतूं तॾहिं बि हुयूं, पर वधीक शिदत सां हुयूं। उन जे बावजूदि अंग्रेज़ जे कानून जो डपु ॾोहारियुनि खे ॾोह करण खां अॻु ॾकाए विझंदो हो ऐं अॼुकल्ह पुलिस जी गैर मुअसिर थियण सबबि कानून जो डपु तोड़ एहतराम ख़तमु थी वियो आहे ऐं हाणे ॾोहारी हिकु ई ॾींहुं अंदरि ॿ दर्जन माण्हू क़तलु करे छॾीनि था, पर खेनि कानून ऐं पुलिस जो को बि डपु ऐं ओनो न आहे। अदालती आज़ादीअ जे हिन दौर में जेकॾहिं पुलिस खाते खे असराइतो बनायो वञे त अदालती इंसाफ़ ज़रिए मुआशिरे खे मुहज़िब ऐं ॾोहनि खां पाक बनाए सघिजे थो, पर शर्त इहो आहे त पुलिस खे वॾेरनि, सरदारनि ऐं सियासतदाननि जे कब्ज़े मां आज़ादु करायो वञे। असीं इन खां अॻु बि हिननि ई रिपोर्टुनि में बहस कंदा आया आहियूं त जेसिताईं पुलिस खाते खे ॾोहारियुनि ऐं बदउनवान आफ़ीसरनि ऐं अमलदारनि खां पाक नथो कयो वञे ऐं जेसिताईं पुलिस खे सियासी वॾेरनि जे कब्ज़े खां आजो नथो कयो वञे ऐं जेसिताईं थाणा वॾेरनि में विरहाइण बंदि नथा कया वञनि, तेसिताईं सिंध जो अमुन यरगमार रहंदो ऐं बेगुनाह इंसाननि जो क़तलु थींदो रहंदो।